अरे यार लेना तो हल हल जल्दी आ गा हलो वरिया सांके बुवारो ने बब 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 साटे चली पारो तो छितो थी पिया रुमाल पर जो खाइयो पाण फिर सफा पकाओ ठीक कर बाकी मोसाल की और वो यारी वाली शादी आ लोला होशियारी कर जाए अरे टिप्पो बोलो टिप्पो दे ओ बॉय काका मारे चली ले अरे पड़ाओ तो पावर ने अरे पावर अरे बेल दिकर भाजी पे पिसी पे काका टिबा तू आ जा उस बाप पाना सेट कर अरे पड़ाओ बोलो अरे बताओ खेलने नहीं जाया अब आया करने में तो गया खेल उदा बुआए उस बाप भले गया ना मुझे अरे बापा रांझण तू हाँ माँ रांझण तो त चयो हुयो त मां बकरियूं हेॾे कोन काईंदसि पोइ अॼु छो आयो आहीं मूं इहो ई सोचियो त कंहिं ॿी जोई में माल कहे वञा पर तुंहिंजे अबे जो ख़्यालु आयो ऐं उन ते रहम आयो तॾहिं मां हिते आयुसि अब्बा ते वरी छाजो रहम अची वई नाज़ा खे उञ लॻी होती मां जेकॾहिं न वेंदुसि न त पाणी दुबे जो पीअंदी ऐं नाज़ा अॼुकल्ह दुबनि जो पाणी ख़राबु थी वियो आहे ऐं दुबनि में ॼोरूं पैदा थियूं आहिनि ऐं जेकॾहिं न दुबनि जो पाणी तूं पीअंदीअ ऐं तुंहिंजे पेट में ॼोरूं वयूं न ऐं हिकु ॿिनि मानियुनि मां तुंहिंजी पूरी कोन थींदी तूं अलाए केतिरियूं मानियूं खाई वेंदी ऐं तूं बि जोर जहिड़ी छा मां जोर आहियां हा तूं जोर आहीं बी त सही मां जोर आहियां हा तूं जोर आहीं नाज़ा तूं सफ़ा जोर थी लॻी सफ़ा जोर बी त सही सबर कर जोर आहे बी 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 ते मां चवां थी बी ते मां चवां थी हिते बी जोर आहे ॾिसां थी तोखे काटे पे ते ट्रेन नवा करो टेम्पी वो ट्रेन तक रुके ठप्पे वटे टेबे के भूख लगी अदी खैरी मानी खां जग में चाय मिली वञे न वाह थी वञे मां ॾाढो थकल आहियां खीर त आहे ई कोन चांहि वरी किथों करे ॼाए हां यही क्या थी तू यही कर पत्ती चपटी विझी काढ़ो करे प्यारी से ये केड़ी खीर वारी चाय पियंदो बाबा सलमानी चाह हुजे लाज़मी ना आहे जो खीर वारी हुजे पर खंड चपटी भी त कोने न वटियो मां जेर के चटेरी होयो ना चा ओ गुड़ जो पियो खाई लियो जा अदा टिबा दे त हवाल भला तू गुड़ वारी चांहि पीअंदे ये तो सर को पीवी तो तू गुड़ जी गाल थी पई करी अदी हो तू सही तो चए तू चाय था भली ज़हर जड़ी करी हुजे न त भी पींदासी हा दा कया थी चाहे शलन किथे मुफ्त जी मिलई तो तू त ज़हर भी पी विझे ये सजो कम मुफ्त में कया तो मुफ्त में ता आगे मांगो त ना आया न अदा बटरे जंडरा ओड़िया तई तू भी त बेला इतो ही खाई विंदे न पोए बुदा मजूरी सही है या मुफ्त वारो खैर यार टिबा खैरी जे दिल में न कढ खैरी है खैरो
खोड़ ही कोन थो लॻे। राणी मूं मामे खे कोॾियूं चयूं आहिनि, जेकॾहिं उहे आंदई न पोइ ठिपियूं बि खेॾंदासीं ऐं कोॾियूं बि। ॿुधाए पोइ मामा शहर मां कॾहिं ईंदो? मामा जी का बि ख़बर न आहे पवंदी। कॾहिं त 3 महीना थी वेंदा आहिनि, कॾहिं त 5 महीना बि थी वेंदा आहिनि। वधाई मामा खे मिशन ते शहर न मोकिलींदा कयो। मलूक जो हशर न ॾिठई, हुनखे सॼो मिशन खाए वई हुई। मामा पाण शहर मां बेज़ार आहे। अम्मा हुनखे रोज़ धिके कढंदी आहे शहर में। शहर जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी हूंदी आहे। शहर में रुगो गाॾियुनि जो धुओं ऐं गाॾियुनि जो गोड़ हूंदो आहे। शीशी नसी मुंहिंजी जी गाॾी जॾहिं चालू थींदी आहे त केॾो गोड़ कंदी आहे। हा राणी, शहर जा माण्हू हिन गोड़ में ठही विया आहिनि। अल्लाह बचाए अहिड़े गोड़ खां। शुक्र आहे जो असांजे ॻोठ में एॾियूं गाॾियूं न आहिनि, न त गोड़ में असांखे निंड ई न ईंदी। सुमर हिते छा थो वेठो करी? बाबा तुंहिंजी ज़मीन जा 4 हिसा पे थो ॾिसां। वस थिए त सोचां थो त किथे 28 मां रखां। बाबा जिथां तुंहिंजी दिलि चवे न उतां 28 पाण वटि रखजांइ। बसि रुगो दुआ घुर त वस थिए। हुजेरी सुभाणे सोण पूरो कंदुसि, पोइ ॾिसजांइ त कीअं नथो वॾ फुड़ो वसे। सुमर मां पाण इहो ई सोचियो वेठो आहियां। जेकॾहिं मूं वटि जेके पैसा रखियल आहिनि न उहे ग़रीब गुरबे जे कम न आया त छा मां मरंदुसि त उहे ॾोकड़ क़बर में खयूं वेंदुसि? हर शइ हिते ई रहिजी वेंदी। मिलंदो हिकिड़ो खफ़न, सो बि नसीब वारनि खे। सुमर ही सभु मुंहिंजे रब जी रज़ा आहे। किथे ॿुॾलनि खे पियो थो ॿोड़े, किथे वरी सुकलनि खे वेठो थो सुकाए। मुंहिंजे दिलि न लाइ, रब जी ज़ात मां ना उमेद न थी। उन वटि गंज आहे, बफड़ियूं असांजी पट ते बि वसाईंदो। बाबा वालेकुम अस्सलाम। बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ख़ुशि आहियो? ख़ैर चाक चङा भला। हाणे हलो उतां कदे त वधीक हवाला उते था कयूं। अचो। जी बहार लगी दर्द दिया जो ते सुसी। अम्मा अम्मा मामो अची वियो। बिस्मिल्लाह क्या पंहिंजे भाउ खे बिस्मिल्लाह क्या। अलाह आंदुसि अम्मा, अलाह आंदुसि। असां त वाटूं पिया निहारियूं हिन जूं। हर वक़्तु दीदू तरह में हुयूं असांजूं। खैर हूंदी तुई खैर हूंदी सदाई वॾी भेण आहीं। जुग जुग जिए मुंहिंजो भाउ, जुग जुग जिए। मामा मामा मुंहिंजे लाइ कोॾियूं आंदियूं अथई? हा आंदियूं त मैं कोॾियूं त जूं। यो आदा ए पाचकी में छांदू थई? तव्हांजे लाइ न पाचके में पुराणा सुराणा कपिड़ा आंदा त मुंहिंजी भेण वॾो वारा। अम्मा वारो कर, हे पाचको खणी अंदर रख। जेकॾहिं वेड़े जी का माई आई न अॻ में हाल वाल कोन वठंदी, इन खे जी फतोली बि। हा मां आउं खणी थी वञा। पकड़ पाचको रख ऐं पोइ पंहिंजे मामे खे पाणी पियार। जी मामा जी। काकिरा सुकी माण्हू हुयो बच्चो आहे को लोठे जो पुटु थोड़ी आहे। खोल मुंहिंजे भाउ खे खोल। विसर गई। तू कोन सुधरंदे चोरा, तू कोन सुधरंदे एॾी अॻियां ताईं कोन सुधरंदे। बाबा सुभाणे मां मां सां गॾु कोन वेंदसि।
अदा पाडे खे मोकिलिजांइ। मां कोन ईंदुसि सुभाणे माल सां। सुभाणे काड़ो कुमाड़ो आहे, मां वॾो ईंदुसि। अड़े माल सां वञी या न वञी, वञी टंठ जे तरे में पो पर बात ते ने काड़ा मां कढुन भागा इन 1000 का त ई ते कपड़ा भी कोन थो वठी ॾे मता ओए बच्चा बाड़े न वञी कढो बात। हाँ बाबा, ही ना कपड़ा खाइण जी आदत कॾहिं बि कोन छॾींदो। बाबा मां तो रुगो कपड़ा खाईंदो आहियां नी। हो मुंहिंजे यारो पुट लोलो हेॾा हेॾा बित रखणी खाईंदो आहे। हेॾा छा जोरो जे जादो? अड़े जोरा ये मुजेरी यारो छोरो लोलो मिट्टी खाईंदो आहे छा? हो बा नूर मिठे जो कसम त मिट्टी खाईंदो आहे। मूं खोड़ चकर ॾिठो त मांसि मिट्टी खाईंदे। वॾो जोर पकड़ियो। हाँ सही तो चए, खाईंदो हूंदो। नंढेला खां वठी छोरे खे मिटी खाइण जी आदत हुई ऐं पोइ माई बाई ख़बर अथई छा कंदी हुई? चीकी मिट्टी में मिर्चूं मिलाए आगुर ते हुत हुत छटींदी हुई। पर पोइ बि छोरे मिट्टी खाइण खां बस कोन कई। ओ तो ही खट जे तरे में पे पर तो तो कर रहा तो और रहा तो पूरे जरी आवाज न छटे छोकरे खे छो तो एॾा धकाणीस? वॾो थींदो पाण ई सुधरी वेंदो, छॾे वेंदो याद। अञा ॿार आहे। बारा जिगरे ही बारा तब कारो मो करे छरी सिनो एक ॾहे वॾो थींदो भला बारा ही बारा तीन तो अरे तो अम्मा खीर कुछ निकतो? न अड़ी अम्मा, रोज़ रोज़ खीर ई घटि थींदो पियो वञे। इहा हालत रही त पोइ त ॼमाइण जेतिरो बि कोन बचंदो। अम्मा माल जो कहिड़ो ॾोह आहे? पटे ते त को साओ तीलो ई न आहे जो माल खाई खीर वधाए। अम्मा तू सच्ची है सुकने डंगरन ते एतिरो खीर डुबंदो न। बाबा सुभाणे काड़ो कुमाड़ो क्यों था ॾिस जाए जे दियो तो मीह वसे। काड़ो कुमाड़ो मोला अन्न दे त मीह वसे। काड़ो कुमाड़ो मोला अन्न दे त मीह वसे। काड़ो कुमाड़ो हस काल डर न तो कटी वत वो काड़े कुमार जा पुत्र पठो तन दागी अची वई खमीस टुबे के बहारो। बाबा सुमर तोखे याद कोने जा 4 साल मूं बि काड़ो कुमाड़ो करायो हो ऐं टिबे के काराइण पई सी। पर बाबा मियां जी त हिकिड़ी फुड़ी बि कान पई। मुंहिंजी आहे चोटी जो निभागो छा ॿुधी? ॿियो असां में केरु आहे जंहिंखे भेण कान्हे का? अकुल लभे कोन पगार वधायो गाल त ॿुध सुगर मुजेरी यारे छोरे लोले के जो भेण कान्हे पो साड़े छॾी। पर मां तयारु आहियां, जेको वन पार्टी मिलंदो उन्हे मां कुनू चढ़ंदो। बाक़ी जेका रेज़की मिली उहा मुंहिंजी थींदी। अरे गाल ॿुध रेज़की मां टको बि हिकिड़ो कोन मिलंदी पुट टको बि कोन मिलंदी। उहो मुंहिंजो नसीब मुंहिंजो भाग जे न मिली त ठहियो। पर जेका रेज़की मिली उहा मुंहिंजी थींदी। कान मिलंदी साड़ोला माण्हू हद सी साड़े छॾी। मुजेरी अनाथ आ बाबा आणी ज़रूरी इस मिलाह चंगाई जे कम में देर बाबा हाणे हिनखे वठी वञो। ओ पाण मखण पाण से अल्लाह वसीला विसार वो ओ लुड़लो गाए सुणी अल्लाह पिर्त विझंदो ई पार वो
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। मालिक साईं, हित असांजे दान खे सैलाब करा, वसाए को वॾफड़ो त मुल्क मलीर थे। हा मालिक साईं, असांजा पट सुकी ठोठ थी विया आहिनि। हाणे हितां जा माण्हू त छा, पर असांजो माल बि मरण लॻो आहे। मालिक साईं तूं रहम कर, असांजे ऐबनि खे न ॾिस, बस पंहिंजो करम कर मुंहिंजा मालिक साईं, पंहिंजो करम कर। बाबा साईं, बाक़ी दुआऊं हली फकीर साहब। हा बाबा, हलो। ओ सारंग के सारीन अला माड़ू मिर्ग में ओ पलर प्यारीन अला तसंगारन सुखते वो अल्लाह। फकीर बाबा, अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सत बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बाबा दुआ पिनड़ आया, तव्हां अल्लाह जा प्यारा बाना को दुआ घुरो त असांजा ही पट सावा थियनि। बाबा सब अल्लाह जा प्यारा बाना आहियूं, मां हिकु न, ही सभु बराबरि आहियूं मुंहिंजा बाबा। उन जी नज़रुनि में को बि घटि वधि न आहे बाबा। बसि इंसान खे पंहिंजे अमालनि रुरायो आहे। बाक़ी मालिक त एॾो बाजारो आहे जो ज़ालिम जो बि रिज़्क़ बंदि कोन कंदो आहे। बाक़ी हे ॾुख सूर तकलीफ़ूं मालिक जे तरफ़ खां बंदे लाइ इम्तिहान हूंदियूं आहिनि बाबा। उहो ॾिसंदो आहे, बंदे जो इम्तिहान वठंदो आहे। जेकॾहिं हिन चकर बरसाति न पए त तव्हां मायूस न थीजो। हू मालिक ख़ालिक आहे, जेकॾहिं ॾिए थो त रहमत, जेकॾहिं नथो ॾिए त हिकमत आहे बाबा। त पोइ फ़क़ीर साईं बिस्मिल्लाह करे रब जी दरबार में हथ खणो त असां जूं उमेदूं पूरियूं थियनि। ओ तू हबीब तू तबीब अल्लाह तू दर्दन जी दवा वो ओ जानब मुझे दिया में अल्लाह ज़ार जानवा वो ओ साबर शफा अल्लाह मियाँ मरीजन के वो अल्लाह। अम्मा सभिनी जी पुफियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि या सिर्फ़ मुंहिंजी पुफी अहिड़ी आहे? अम्मा पुफियूं अक्सर अहिड़ियूं ई हूंदियूं आहिनि। जॾहिं मालिक बि ढके थो त पोइ ढकड़ी भला छो न ढके? ॻाल्हि कंदे शर्म थो अचे, शर्म। इन बेबुल त सॼो पाड़ो ई खणी तपाए ॾिनो आहे। हिन जी गिला हुन सां, हुन जी गिला हुन सां, अलाए कीअं थी ॿ माण्हू वेड़ाए। असांखां त इहा ॻाल्हि पुॼे ई कोन। कल्ह जी ॻाल्हि थई, या बेबुल मूंखे तुंहिंजे नाले छा पई चवे? चए पई त खेरी जी खुदा टंग भॼे खट ते वेहे, असांजो त सुकून ई बर्बाद करे छॾियो अथसि। तोखे त ख़बर आहे न त मां कंहिंजा ऐब कोन उघाड़ींदी आहियां। जॾहिं मालिक ऐब ढके थो त पोइ ढकड़ी छो न ढके भला? पर इहा ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, या बेबुल सॼो ॾींहुं तुंहिंजी गिलाऊं कंदी वतंदी थई। हा
माई ढकणी बेबुल सां त मां पुॼी वेंदसि, पर तोसां मोह केरु ॾे। अम्मा तू भी कमाल थी करी, पुपी गिला थोड़ी थी करे, उहा त तोखे बेबुल जे हाल खां वाकिफ थी करे। ठहियो छोकिरी ठहियो, न मां वेचारी आहियां न वरी कंहिंजी मोथाज आहियां जो मारे खे मुंहिंजूं पारतूं थी करी। हा बाक़ी मुंहिंजे मथां त एतबार तव्हां कंदव कोन, न तूं न तुंहिंजी मां। बाक़ी मूं त तव्हांखे सम्झायो ऐं बेबुल जी नियत खां वाक़ुफ़ कयो। मालिक जॾहिं एब ढके थो त पोइ ढकणी छो न ढके। बस बस मूंखे ख़बर आहे माई ढकणी त केरु कंहिंजो केतिरो सॼण आहे। घर घर सां गॾियल आहे। मां बेबुल खे बि सुञाणा त कज़ी खे बि सुञाणा, बाईअ खे बि सुञाणा त तोखे बि सुञाणा। बाक़ी तोखे त ख़बर आहे खैरी उते खोड़ो लॻंदो ई कोन्हे। माई खैरी तोखां त अल्लाह पनाह ॾे, मां हिते तोसां जहिड़ो करण कोन आई। हिते आई आहियां त हाणे गुंगो मूंखे घर में विहण कोन थो ॾे, चवे थो त मुंहिंजी शादी करा। ॿुधई सो माई मां हिते इन करे आई आहियां त हाणे शादी जी असांखे इजाज़त ॾियो। शादी जी इजाज़त तोखे तुंहिंजो भाउ ॾींदो, मां न। घर जो मर्द उहो आहे, अचे हो तूं त हुन सां ॻाल्हाइजां। इहा त मूंखे चङी तरह ख़बर आहे त घर जो मर्द केरु आहे। बाक़ी सॼो ॻोठ हो तुंहिंजे हुल खां बेज़ार आहे, बेज़ार। पर अदा हो तूं जी तो अॻियां हले किथे थी। मूंखे त न्याणीअ जो ॿार लाहिणो आहे, मूंखे कोई इतराज़ कोन्हे। बाक़ी अचे ई हो तूं त हुनखे मञाइजां। ठीकु आहे माई खैरी ठीकु आहे, अचे हो तूं त मां हुनखे पाणे मञाए वठंदसि। हितां की खिलंदई बि रोईंदई, अचे छोकिरी वठी वेंदी साईं। असांजो त बाग न वरियो, खणी सौदाईअ जा सवण सिधा थियनि, हुनजो को भाग वरे। तरुड़ आहे बाबा, तरुड़ आहे। सौदाईअ सां खां बि वधीक न भाॻो तरुड़ आहे। मशहूर आहे ॻोठ में चंड्रो। अरे हाणे बस बस, न चाचो न मामो, सिधो सां सौदाई वेठो तूं चईसि। कुझु अकुल खां छोरा कम वटि। हाणे ख़बर अथई त 28 जो मुल्ह घणो आहे। हाणे भाई तूं बातार न मचाए, जे वस न थिए त पोइ तूं ई चवी हा त वाह जो कमु कयो अथई, वाह जो अकुल वारो कमु कयो अथई। भाई वरी विमोला गंज ॾींदो, तूं परवाह न कर। हाथियो मूंखे मुंहिंजो मुंहुं पियो थो सड़े। केही चयो हा त हे मिर्चनि वारे रहे सां मुंहुं मुग। वञ छोरा वञ 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 वञी खणी तेल खणी आ, हल थो अचां मां। वञ वञ हली 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 अच वे। ओ पा काथे अरे वे? अरे छोरा जल्दी कर, मुंहिंजूं अखियूं वयूं। अचे तकिड़ो मुंहं खे तेल हणी वठ। अचे अब्बा। ये छा तेल हणण खां पोइ ॼण मुंहिंजे मुंहं ते बाहि पई थी परे। हाय गुणा, खणी अचे तेल, ॾेखार कहिड़ो तेल खणी आयो आहीं। हेॾे कर, हेॾे हेॾे कर। अई छोरा अच्छो अथई मुंहुं। ही वटि तेल वठ। ही हिकु पिड़ीअ जे मुंहं में मिर्च मिलिया, ॿियो वरी अची करे कोड़ो तेल खणी आयो आहीं। वाह 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 वाह। कोड़ो तेल खणी आई? हाँ पेर टीर तड़े हो। जुल्म करे छॾी छोरे, जो मुंहुं सड़ियो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।